सफ़ीर अदा ज़वार उस्ताद कमन हाजानो। उस्ताद कमन हाजानो जी नोहे ख़वानी पढ़ण जो अंदाज़ निरालो आहे। हिन जा साथी 90% अणपढ़ियल आहिनि, पर शाइरी कहिड़ी बि हुजे, कहिड़ी बि ॿोलीअ में हुजे, सिंधी सराइकी उर्दू ऐं पंजाबी उन जो तलफ़ुज़ उचार उन ई लहजे अंदाज़ में उचारींदा, चिटो करे चवंदा। उस्ताद हिन महिल ताईं मुल्क जे खोड़ सारनि शाइरनि जो कलाम पढ़ी चुको आहे, जिन में आकिफ़, लाल सकलैन, सरवर, अख्तर चनियोटी, हुसैन गोहर, मज़हर, साबिर, नासिर ऐं ॿिया शामिल आहिनि। जोहर साईं खे शुरू खां वठी हिन महिल ताईं पढ़ंदो अचे थो। उस्ताद वटि शाइरीअ जी सिलेक्शन पंहिंजी रही आहे। हीउ मौज़ूआती ऐं वाक़ियाती शाइरीअ खे घणी तरजीह ॾिए थो। ख़ेसि शाइरीअ में इनक़लाबी ऐं मज़ाहमती शाइरी बि ॾाढी वणंदी आहे, जेका अक्सर घटि तइदाद में कई वेंदी आहे। शाइरनि खे इन पासे इन ॾांहुं बि ध्यानु ॾियणु घुरिजे। अहिड़ी अंदाज़ में जोहर हिकु सराइकी नुहो जेको संदसि फरमाइश ते लिखियो, जंहिंजो थल इस्लाम दे मौसन नेज़े ते कि त कुसण दे बाद ऐलान बेजुर्म कुठा मज़लूम हम ए शाम दा हाकिम बैयत नहीं मनवा सके या तसे असगर तू किसी बैयत न सालियां मस्तूरा तोड़े थी गया सर उरियान है बेजुर्म कुठा मज़लूम हम। या बे नोह जो साईं जो पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, घर से बाहर भी न आने वाली आई बाजारों में ज़ैनब। उस्ताद कमन जा सॼी दुनिया में परस्तार आहिनि, ॿुधंदड़ आहिनि, साणसि प्यार कंदड़ आहिनि। खेसि ॿुधी ॿुधी खोड़ सारा नौजवान नोहा ख़वान बणिया आहिनि। संदसि भिटशाह ते पढ़ियल मशहूरु नोहा सिंध जे नाम्यारनि नोहा ख़वाननि पढ़ी मक़बूलियत माणी आहे, जिन में सईद मुजाहिद अली शाह नाशाद, मीर फैज़ हुसैन टालपुर, मुख़्तार हुसैन शीदी, सईद रज़ा बादशाह, मशकूर हुसैन कौसर ऐं ॿिया केतिरा ई नोहा ख़वान शामिल आहिनि। साईं मुजाहिद अली शाह नाशाद पहिरियों भेरो मेहरापुर में चहलम ते मातमी जलूस में उस्ताद कमन जो 1982-83 धारे भिटशाह जे काफ़िले में पढ़ियल नोहो पढ़ी बेहद गिरियो करायो, जंहिंजो थल हुयो क्या शाम ग़रीबा की पुरदर्द कहानी है, जंगल है बयाबा है, खैमा है न पानी है, क्यों लूटती हो लाशा शब्बीर मुसाफिर का, तन पे मेरे भाई के पोशाक पुरानी है। उस्ताद कमन मातमी हल्के में नोहो पढ़ी करबला जे शहीदनि जो पैगाम पहुचाईंदो आहे। हुन पैगाम खे आम कंदो आहे त उन वेल ॿुधंदड़ जी दिलि में ग़मे हुसैन जो दर्द गहरो ऐं अखियूं फुरात बणिजी वेंदियूं आहिनि। हुन वेल ईअं महसूसु थींदो आहे ॼण करबला जो वाक़ियो हाणे थियो हुजे। उस्ताद कमन हाजानो जी शख़्सियत ॾाढी बाज़ारी इंतिहाई महबती माण्हू आहे। नंढे वॾे खे अबा करे मिलंदो आहे। अज़ादार बि साणसि बेहद प्यार कंदा आहिनि। हर अज़ादार खेसि उस्ताद चई मिलंदो आहे, सैयद खेसि उस्ताद साईं चई मुखातिब थींदा आहिनि। संदसि मिलणु भलीकार ऐं खिली खीकरण जो अंदाज़ निरालो ऐं लुभाईंदड़ आहे। हर कंहिंखे ॿाहूं ॿधी ॿई हथ सीने ते रखी भलीकार कंदो आहे, जंहिंजो मतिलबु त मूं तोखे दिलि में जाइ ॾिनी साईं। तॾहिं त कही वञण खां पोइ न्याज़ न करे तॾहिं थधी सबील गरम सबील खां सवाइ कोन छॾे महिमान ॾिसी संदसि अखियूं ठरी पवंदियूं आहिनि ऐं चहिरो ॿहकी पवंदो आहे। अक्सर कारो लिबास ज़ेबे तन कंदो आहे। उस्ताद कमन साती ऐं सिंध में आज़ादारी ज़रिए शुदाए करबला जो पैगाम आम कयो, जंहिंखे अवाम ताईं ॾाढे सुरीले ऐं संहिंजे अंदाज़ में पहुचायो। संदसि मिठड़ी आवाज़ करे खेसि परे परे खां माण्हू ॿुधणु ईंदा आहिनि। उस्ताद जो आवाज़ हिन महिल ताईं न टुटो आहे न खुटो आहे, ॾाढो सघारो ऐं मज़बूत मिठो अथसि। उस्ताद कमन जी मुकमल ज़िंदगी हिन मज़मून में समाए नथी सघिजे, इन लाइ संदसि ज़िंदगीअ ते हिकु जामिया किताब अचण जी ज़रूरत आहे। किताब उस्ताद कमन फ़न ऐं शख़्स जे नाले सां तमामु जल्द ईंदो, जंहिं ते कमु हलंदड़ आहे। उस्ताद कमन खे खोड़ सारनि शाइरनि जी शाइरी वणंदी आहे, जिन मां ख़ैसि अख्तर चनियोटी जो हीउ शेर ॾाढो वणंदो आहे, जो अक्सर अज़ादारनि महफ़िल में ॿुधाईंदो आहे। अख्तर
कुछ और मांग सौदागरी न कर। अख्तर कुछ और मांग सौदागरी न कर, सिल्लाए गमे हुसैन में जन्नत न कर कबो। तमाम अज़ादारनि लाइ इहो बि इतला हुजे त तमाम जल्द पैगाम आज़ादारी नेटवर्क जे प्लेटफॉर्म तां उस्ताद कमन जो वीडियो इंटरव्यू हलायो वेंदो, जे लाइ थोरो इंतज़ारु।